कराची में पीपी अॻवान लाला रहीम वर्क लाइ सोहराबगोट टाउन जे यूसी 1 ऐं 2 में पहुतो, जिथे अवाम पारां सख्त एहतजाज करे पाणी चोर लाला जा ज़ोरदार नारा लॻण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त लाला रहीम जी गाॾी अॻियां अवाम सख्त नारेबाज़ी कंदे ॾिसी सघिजे थो। अवाम जे सख्त एहतजाज खां पोइ पीपी अॻवान लाला रहीम निकिरी वियो। ज़रियनि मूजिब लाला रहीम यूसी 5 तां वाइस चेयरमैन जो उम्मीदवार आहे, जेको पंहिंजी पार्टी उम्मीदवारनि जे वर्क लाइ यूसी 1 ऐं 2 में प्राइवेट गार्डन सां गॾु प्राइवेट गार्डन ऐं हिकु पुलिस मोबाइल साण खणी यूसी में हिरासमेंट करण जी कोशिश करे पियो। ज़रियनि मूजिब लाला रहीम सां पार्टी जा काफ़ी नज़रियाती जियाला टिकेटुनि जी विठ तां नाराज़ थी अवाम दोस्त पैनल ते आज़ाद उम्मीदवार तौर ते संदसि साम्हूं बीठा आहिनि, जिन में 6 यूसियूं शामिल आहिनि। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु बि लाला रहीम वर्क लाइ सोहराबगोट टाउन जे यूसी 2 ऐं 1 में पहुतो हुयो, जिथे पिणु अवाम पारां सख्त नारेबाज़ी कई वई हुई, जंहिं ते लाला रहीम जी फरियाद ते अवाम दोस्त पैनल जे उम्मीदवार मोहम्मद ख़ान आका खेल ऐं 15 नामालूम माण्हुनि मथां केस दाख़िल पिणु करायो हुयो।